गवर्नमेंट जा स्टेप्स साईं स्मार्ट लॉकडाउन 4 ॾींहं वर्क फ्रॉम होम हाज़िरी अफ़सरनि जी घरां लॻंदी साईं सरकारी अफ़सरनि जी हाज़िरी हूअं ई न आहे लॻंदी तव्हां डिजिटल हणंदव हा मतिलबु हो सुबुह सां ऑनलाइन अची करे जेका चेरो ॾेखारींदो जेको साईं जो 12 बजे खां बाद निंड मां उथंदो आहे 2 बजे ऑफिस ईंदो आहे हाणे उहो recent- उहो कीअं ईंदो उहो ईअं रिसेंटली तव्हां ॾिठो ईद जे पहिरें ईद जे मोकिलनि खां पहिरियां ॾींहं ते वज़ीर आला मुराद अली शाह साहिब बि छापो हयो ऐं केतिरा ई कामूरा न साईं, छापा छो छापा हणण खां पहिरियां बि जेको आहे न मतिलबु जॾहिं कुझु अफ़सर अहिड़ा बि आहिनि कुझु सियासी एहलकार अहिड़ा बि आहिनि जेके छापा हणण खां पहिरियां पंहिंजो शेड्यूल ॿुधाए छॾींदा बसि असां फलाणे जॻह कंदासीं कैमरा तयारु रखिजो हा रोड रस्ता साफ़ पथारा साफ़ रेडियूं साफ़ टाउन साफ़ थी वेंदो हा। आहे शहर साफ़ थी वेंदो आहे हा हा ईअं छो साईं अच्छा ॿी ॻाल्हि साईं जन जो प्रोटोकॉल ॾिठो गाॾियूं खुटनि न पियूं गंज माण्हुनि वीडियोस ठाही वञनि कराची में आया कुझु ॿ ताज़ियतूं करण आया हा हिकु मेरे ख़्याल में शहरी रहमान साहिबा जे घर विया हिकु हुननि जी MQM सां मुलाक़ात हुई ज़ाहिरी ॻाल्हि आहे गवर्नर रिटायर वियो आहे गवर्नर ॿियो आंदो नून लीग आंदो आहे त कुझु न कुझु हाणे सियासी मामले ते एडजस्टमेंट थियणी आहे ॿियो मुंहिंजे ख़्याल में पीयूष पाटिल जी फरियाल तालपुर साहिबा जी मुलाक़ात हुई मुंहिंजे 2-3 कलाक जो हुनजो दौरो हुयो हा गाॾियूं ॾिसो तव्हां ऐं पोइ तव्हां आवाम खे चओ तव्हां त किफ़ायतशारी जो तव्हां पास रखो न तव्हां किफ़ायतशारी इख़्तियार कयो त तव्हां चओ था त इहे हिनखे सिंपली मां पंहिंजी लैंग्वेज अक्सर चवंदो भाई हिकिड़ो माण्हू मुनाफ़िक़ आहे उहो चए थो यार मां आहियां मुनाफ़िक़ मां कंदो आहियां मुनाफ़िक़ त पर तूं मूंखे सम्झ मां ईमानदार आहे उन ते यकीन न कर जेको मां कयां थो जेको मां चवां थो उन ते यकीन कर त साईं मां छो कयां